नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में रोलू ऐं छितनि कुतनि जो आसार अञा ताईं घटिजी न सघियो आहे। मकली मां अवां खे ख़बर ॾियूं पिया, रोलू ऐं छिते कुते वधीक 3 ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे वेंदो आहे। गॾोगॾु वैक्सीन बि अणलभ आहे, जंहिं सबबि वालदेन सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे। छटे जे ज़िले हेडक्वार्टर वारे इलाइक़े मथी रक्षा कॉलोनी में एक रोलू छिते कुते हमलो करे 3 मासूम ॿारनि खे ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन्हनि टिनी ज़ख़्मी ॿारनि में अला बख़श द्रोही, मुदसर गंदरो ऐं अब्दुल सत्तार द्रोही शामिल आहिनि। उन्हनि खे छटो मुंतक़िल कयो वियो, जिते आम जेका वैक्सीन हुजे थी उहो त उन्हनि खे लॻाई वई, पर छाकाणि जो ॿारनि जी जेका संदन मौज हिसे खे छिते कुते जेको आहे ॾाढे सख़्तु मुतासिर कयो आहे ऐं हिकु ॿार जे अखि बि मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। अहिड़ी सूरत खां पोइ जेके डॉक्टरनि जो चवणु आहे या इस्पताल इंतिज़ाम जो चवणु आहे त इब्तिदाई तौर ते उन्हनि खे वैक्सीन ज़रूरु ॾिनी वई आहे, पर बुनियादी तौर ते जेके मथे हिसे में जॾहिं कंहिं बि माण्हू खे छिते कुते ज़हरीले कुते जो जेको हमिलो थिए थो, उनखे ॾाढे ज़ख़्मी करे थो, त उनजी जेका वैक्सीन जेका ख़ुशूसी वैक्सीन हुजे थी उहे हिते सिविल अस्पताल छटो में दस्तियाब न आहे। उहा जेका कराची मां उन्हनि खे लॻाई पवे थी ऐं उन हवाले सां सर्जरी जो बि थी सघे थी। तंहिं करे 3 ॿारनि खे जेको आहे कराची रेफर कयो वियो आहे। कराची में उन्हनि खे वैक्सीन मिलंदी। उन खां पोइ जेके कुझु माहिरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि चवण आहे त मासूम ॿारनि जे जेको मुंहुं वारो हिसो या अखि वारो हिसो जेको आहे, जेकॾहिं अखि ज़ाया थींदी त इहो वॾो ख़दशो हूंदो। उन खां अलावा जेकॾहिं मथे हिसे में जॾहिं हमलो थिए थो त उन मुतासिर थियल हिसे जी सर्जरी कराइणी पए थी। उहा सर्जरी जी सहूलियत बि छटे ज़िले समत छटे सिजावल तोड़े न आसपास वारनि इलाइक़नि में मैसर न आहे, जंहिं करे कराची में वधीक ख़र्च बर्दाश्त करणो पए थो वालदेन खे। ऐं उन सां गॾोगॾु जेके अलॻि जेको वार्ड हुजणु खपे, जेकॾहिं उते कराची में जेके माइर ॿुधाइनि था त जेकॾहिं उहा पहिरीं वैक्सीन उतां ॾिनी वेंदी, उन खां पोइ वापसि वरी ॿारनि खे छटे उमारियो वेंदो। उन्हनि जी जेका बाज़ाब्ता तौर ते 2 खां 5 वैक्सीनूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻियूं आहिनि, त उन हवाले सां को वार्ड न आहे ऐं सिविल अस्पताल छटो में सेपरेट वार्ड न आहे त जीअं मासूम ॿारनि खे उते रखी सघिजे। जंहिं करे जेको आहे जिते वालदेन वारस परेशान आहिनि, उते सिविल अस्पताल छटे में अहिड़े क़िस्म जे ख़ासि जोगा बंदोबस्त न आहिनि। ऐं छटे ज़िले अंदरि जेके हिन वक़्त ताईं अंग अखर साम्हूं आया आहिनि त 81 माण्हुनि खे जेको आहे गुज़िरियल 1 महीने दौरान छिते कुते हमलो करे ॾाढे विधो आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जमपीर में रिपोर्ट साम्हूं आया आहिनि। छटे जे कोहिस्तानी साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में उहे सिविल अस्पताल छटो में उहे केस रिपोर्ट थिया आहिनि। उन्हनि मां उहे घणो अंग जेको आहे ॿारनि जो ॿुधायो वञे थो, जिन खे जेका ख़ुशूसी वैक्सीन आहे जेका ज़रूरी हुजे थी मथे हिसे में जॾहिं चक हणे थो या कुतो हमलो करे उन्हनि खे ज़ख़्मी करे थो, त उन लाइ जेका ख़ुशूसी वैक्सीन हुजे थी उहा हिते दस्तियाब न आहे। अहिड़ी क़िस्म जूं सहूलियतूं न आहिनि। ऐं म्यूनिसिपल तौर ते टाउन इंतिज़ामिया पारां रोलू ऐं छितनि कुतनि जे ख़िलाफ़ मुहिम न हलाइण सबबि जेका मासूम ॿार जेके आहिनि ख़तरे हेठि अची विया आहिनि। जी महबूब रोही, तफ़सील लाइ महिरबानी। नाज़रीन, सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मीडिया